शिकारपुर में बाईपास भरिसां वाक़िअ मंछर शाह कब्रिस्तान में पुलिस ऑपरेशन दौरान पुलिस 3 ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई आहे, जॾहिं त हिकु मारिजी वियल मुबैना ॾोहारी इमदाद शेख जो लाश हथ करे सिविल अस्पताल आंदो वियो। ॿिए तरफ़ अस्पताल ज़रियनि तोड़े जो पुलिस जी तस्दीक मुताबिक़ DSP सिटी पारस पथराणी ऐं संदसि मुड़ुस DSP गढ़ी यासीन ज़हूर अमन सूमरो, हिकु पुलिस एहलकार नूर बिरोई समेत हिकु रेंजर्स जो एहलकार बि ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिं बाद समूरनि ज़ख़्मियुनि खे सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।